मेहड़ अवामी तहरीक ताल के मेहड़ तरफ़ां पानी जे हथरादू कोट वाहन शाखुन ऐं कैनालनि जी खाटी न थियण ख़िलाफ़ अवामी तहरीक ज़िले दाद जे सदर एडवोकेट नजीब महस, ताल के सदर एडवोकेट दाद मोहम्मद मक्सी, एडवोकेट अब्दुल ख़ालिक बुघियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो सख़्त नारेबाज़ी अॻवाननि ख़िताब कंदे चयो त समूरी सिंध समेत ताल के मेहड़ में पानी जे हथरादू कोट पैदा कई वई आहे, जंहिं सबबि ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। हिन महिल ताईं सारियुनि जो बेजारो बि पोखिजी नाहे सघियो, जंहिं सबबि हारी आबादकार सख़्त परेशान आहिनि। हुन वधीक चयो त गुज़िरियल 3 सालनि खां सैयदपुर शाख, सालिह शाख, बिशारत शाख समेत सिमन शाखुनि वाहन जी खाटी नाहे थी सघी। हर साल काग़ज़ी कार्रवाई में त खाटी जो पूराव कयो वञे थो, पर खाटी जे नाले ते आयल बजट जो चूंडियल नुमाइंदा ऐं कामोरा मिली भगत करे हड़प कंदा रहनि था। हुन मुतालबो कंदे घुर कई त मेहड़ तालके जे समूरियुनि शाखुनि कैनालनि वाहन जी खाटी कराए मेहड़ तालके मां हथरादू पाणी जी खोट ख़त्म करे हारियुनि ऐं आबादगारनि खे परेशानियुनि खां बचाए दूर कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।